अरे महाजी हाणे छा कयो मारे थोरे यो अरे यो की ताज़ियूं ख़बरूं ॻोठ में छा पियो वहे छा पियो वापरे हाजी लकुड़ा तुझे लाइ वरी खौफ़ जी ख़बर तो मुझे लगो खतरनाक खबर केड़ी अरे बाबा अलुए वलुए के जॾहिं ख़बर पई न तो उबते सुबते के चरियो कयो तो बदपा फाई नहीं बदपा हाँ बदफा पाई केड़ो कानून को नौ कानून छा छा हाँ सेठ बड़ो हले बड्डो पर बबू थाने पे तुझी बता का पुत्रा सेठ तू अम्मा ही तो ही दो करी क्यों ही ने देखी अरे बदक जा पुट ओडी मल तो ही न कान पे थी जे मल तू पेट मां बे निकते मुझे जमर में अम्मा ही करी तो इंदी पुट तुझे जमण में माणे के ओडी तकलीफ़ थी एको त माणे जो कद 1 फुट 4 इंच केडी मल खुडीअ में पे भगी वनी के मल कोरे जे टूटीअ ते चढ़ी पे वेही रहे पोई पढ़े के समगत तू बाहर की आई थी वो खबर सी छा कई हेडी वडी तगारी पानी जी भरे अची माणे जे अॻियां रखी त तगारी में वेह छा त माणियो ने तगारी में वेठी 5 मिंटन खां पोइ हको अची कई तगारी में बस इहा तकलीफ़ आयसि ये तो वो दर्दी लो 10 साल मुझे तारीख लिखनी मुझी मां केडो मगे तकलीफ है जानियो केडी बार खादो भी इस्तेमाल करे के वाला करे जो बतावे भी केडी वाला खट्टे के वादर में वाते जी के भी बस ए जन मत आजो किन्नियूं कहानी बुधतो आ तर मुखे पुत में किलियूं पटी दियो न किलियूं मां भी यही चाहिदो आ त ये किवलियूं तुझे पुत में अंदर गिरी आई हराम वारो मांस खाए ने पुत्र जी दासी हराम खाऊ एडियूं किलियूं हराम खाऊ कोन थी दियूं न त हाजी पोए छडियो इन गालन के असुल गाल के चोटियो हाजी कुछ असां दा यकीन कुछ तव्हां भी फाटो हे पुत जेर मां खुदा न खासा फाटुस त ता बिनी जन जा बूट किना थी विंदा फिलहाल फाटण कैंसिल हाजी साहब असां वो फाटण को था चऊं जैसा तू किनु करी तो जेको उबते सुबते के पेट्रोल प्यारियो उन जी रिजल्ट तुझे तमाम नुकसानकार साबित थींदी छो त इन वाक्य जो असली मुजरिम तू आई आई पादर भी तू ही कहीं दे अरे जिस ताईं यो पता सुपता ठीक न था चल न तिस ताईं तहां पंहिंजे कनन जा टूंग बंद करे छड़ियो टूंग आज साहब थोड़ा सब बंद किया हुक्म सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।